ॻाल्हि था कयूं कुझु साल तव्हां सां खां विछड़ी विया हो, कैनेडा वञी तव्हां वसायो हुयो, तक़रीबन मां चवां त 12 साल, हा न? 12 साल तव्हां उॾा हुयो ऐं पोइ वरी मतिलबु उनजे पोयां छा नाराज़गी हुई, छा रीज़न हो, ऐं वरी तव्हां वरी सां आया आहियो पंहिंजे वतन में, उहो ई पावर, उहो ई स्पार्क सां गॾु, सो छा स्टोरी हुई इनजे पोयां? कैनेडा खां पहिरीं जे टाइम ते असां इहो फ़ैसिलो कयो त असांखे हितां मूव थियणु खपे, ऐं मुंहिंजे ख़्याल काफ़ी सारा माण्हू हितां मूव करे विया आहिनि ऐं करणु चाहिनि था, ऐं उनजी हिकिड़ी मतिलबु इट्स अ रियलिटी। उन ज़माने में काफ़ी कराची जा बि हालात ॾाढा ख़राबु हुया, ऐं मां न पई चाहियो त मां पंहिंजे ॿार खे इनसिक्योरिटी में पालियां, त ज़ाहिर बीइंग अ मदर, बीइंग पेरेंट्स, हर पेरेंट्स सोचे थो त असां पंहिंजे ॿारनि जे लाइ हिकिड़े सुठे बहितर फ्यूचर जे लाइ पोइ माण्हू क़ुर्बानी ॾिए थो। ज़ाहिर फर्स्ट जनरेशन जॾहिं माइग्रेट कंदी आहे, बेसिकली माइग्रेशन हिकिड़ी इलाही स्ट्रेसफुल कमु हूंदो आहे, इलाही तकलीफ़ ते कमु हूंदो आहे। माण्हू सम्झंदा आहिनि त शायदि उहो दुनिया हितां खां निकिरी हिकिड़े ॿी जन्नत में असां वेठा आहियूं, ईअं न हूंदो आहे। उते बि तव्हांखे इलाही सारी क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। त मां जॾहिं कैनेडा वयसि, उन खां पहिरीं असां सोचियो त ज़ाहिर ॿार लाइ करे हिकिड़ो माण्हू बहितर फ्यूचर सोचे थो, त मुंहिंजो हस्बैंड सोचींदो हुयो, छो जो हू पाण बि PhD आहे, इट्स फ्रॉम ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, ऐं हुन जेको लेवल आहे हिकिड़ो, हुन पंहिंजे ॿार लाइ बि हिकिड़ो ज़ाहिर पेरेंट्स जो लेवल हूंदो उहो टारगेट सेट कंदो आहे, त हुनजो ख़्यालु हुयो त मां पंहिंजे ॿार खे ॿाहिरि मोकिलियां। नंढड़ो हुयो पुटु मुंहिंजो, ऐं मां हिन आइडिया सां एग्री न पे कयो त ॿार खे अकेलो मोकिलणु खपे हिन फ्रेजाइल एज में। त पोइ असां फ़ैसिलो कयोसीं त मां बि रिज़ाइन थी कयां, पंहिंजी मॉर्निंग शो मां कंदी हुअसि हुते MTV ते, ऐं मुंहिंजे हस्बैंड बि पंहिंजी जॉब खां रिज़ाइन करे ऐं असां ॿई हलिया वियासीं कैनेडा, ॿार जे लाइ स्पेशली। ऐं उते बि जेको आहे मूंखे इहो फील थींदो हुयो त कैनेडा हिकिड़ो बिल्कुलु पाकिस्तान खां डिफरेंट हिकिड़ो वर्ल्ड आहे। उते नया चैलेंजिस, उते जा नया स्ट्रेसिस, उन्हनि में किथे ईअं न थिए जो मां पंहिंजे ॿार खे सही टाइम न ॾेई सघां ऐं हू कंहिं ग़लति ट्रैक ते हलियो वञे, त ही हिकिड़ी मां लाइ करे इलाही वॾो रिग्रेट हूंदो आहे। त असां पोइ ज़िंदगी में छा हासिल कयो जॾहिं असां पंहिंजे ॿार खे पंहिंजी अलाह साईं जी मर्ज़ी ऐं पंहिंजी मर्ज़ी सां आंदो आहे, उहो पाण वीचारो कोन थो अचे, त हुनजी तरबियत करणु असांजी ज़िम्मेदारी आहे, जेतिरो बि असां सुठो ख़राबु जेतिरो बि करे सघियासीं। त उनमें मूंखे हिकिड़ो इहो हूंदो त मां उते कुझु अहिड़ो कमु कयां जेको मां पंहिंजे ॿार खे पूरो टाइम ॾेई सघां। ठीकु आहे। त इन करे बसि उते शुरू में कुझु साल जेका आहिनि वॉलंटियर वर्क, आर्ट सेंटर में, कुझु TV चैनल्स ते, कुझु कैनेडियन चैनल्स, कुझु लोकल चैनल्स ते ओकेजनली ऑन एंड ऑफ कमु कंदी रहियसि। पोइ फाइनली मूंखे इहो लॻियो त ॿार खे जेको आहे मूंखे जॉब बि करणी आहे, छो जो उते तव्हां वटि चॉइस न हूंदी आहे, उते तव्हांजी जॉब करणु मजबूरी हूंदी आहे, तव्हांखे करिणो पवंदो आहे। हिकिड़ो त उते जो जेको वेदर आहे न कैनेडा जो, स्पेशली टोरंटो जो, उनमें एतिरो ग्लूमी थी वेंदो आहे, 5 बजे खां पोइ ऊंदाही थियणु लॻंदी आहे, थधि। अगरि तव्हां जेकॾहिं घर में वेठा आहियो त तव्हांखे डिप्रेशन में त तव्हां हलिया वेंदा कुझु महीननि खां पोइ। त उते हर माण्हू खे कमु करणु हुअं बि इलाही ज़रूरी हूंदो आहे हुनजे लाइ। त मूंखे कमु बि कुझु अहिड़ो करिणो हुयो जो मां पंहिंजे ॿार खे प्रॉपर टाइम ॾेई सघां। ऐं मुंहिंजी तव्हांजी मतिलबु एक्टिविटी रहे कान का। हा, स्कूल में जेको आहे पोइ मां आई एंडेड अप स्कूल में जॉब ते मां पंहिंजो सोचियो, ऐं मॉन्टेसरी में मां जॉब कई, 8 साल हुते पढ़ायो। उनजी वजह इहा हुई त मां जॾहिं ॿार खे स्कूल मोकिले पाण हली वेंदी हुयसि, वरी अची करे हुनखे पिक करणु, सभु त बिल्कुलु मुंहिंजे टाइम सां, स्केड्यूल सां उहो क्लैश न कंदो हुयो। कोई पब्लिक हॉलीडे हूंदो त मां बि इंजॉय कंदी हुयसि, मुंहिंजी बि स्कूल में छुटी हूंदी हुई, उनखे बि छुटी हूंदी हुई। त इहे मतिलबु सॼो सिलसिलो रहियो। तव्हां सवाल जीअं कयो त मां तव्हांखे जवाबु ॾियां। ज़बरदस्त।